उन वक़्त जा उस्ताद छा कंदा असांजे सिंधी शागिर्दनि जे सिंधी न ॻाल्हाइण वारे रवैये ते? ओवरऑल अॻो जेसिताईं असीं नूरमंद स्कूल में हुआसीं त रुॻो इहो हिकिड़ो वाक़ियो आहे जंहिंमें हुननि चयो, पाण उहो बि ईअं कोन को डिस्क्रिमिनेशन हुई त भई डिस्टर्ब था कनि तव्हांजी पढ़ाई, इन्हनि खे थोरो अॻिते रस्तो ॾेई वरी मोटी अची पढ़ो अची, माना वरी छोकिरा मोटी आया, मतिलबु न सिंधी ॻाल्हाइण जे लाइ न को कोन्हो न कंदा। इवन देन असां वटि उते ॾिसो न मूं त असां को बि डिस्क्रिमिनेशन कान हुई। 2 सेक्शन हूंदा न, हिकिड़ी क्लास में असीं पढ़ूं सिंधी सेक्शन में पढ़ूं, वरी पासे में ॿी क्लास आहे हुन में उर्दू सेक्शन वारा। पर इते असां जेका हू छितो पट्टी ऐं जादू जो ॾंडो उहो हिते माना असांखे फ्री इस्तेमालु थियो पर अरबी जे करे। अरबी हा, अरबी माना हिकु मीर ॿियो अबे ॾाॾे को सिखियव कोन न, पर घणो करे सभई पादर खाईंदासीं। असांखां अॻु में मामे यूसुफ लिकारी वारा, नवाब यूसुफ वारा हुआ, मसूद नूरानी वारा, जाम साकी वारा, लाला कादर वारा, इहे ठीकु ठाक हिकिड़ी बैच हुई जेका असां मुंहिंजी पीरज़ादे वारा। लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आऊं आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो सियासी कारकुन, समाज सुधारक, ज़रई माहिर, असांजो दोस्त जनाब मीर डॉक्टर अमानल्ला टालपर साहब। असां गुज़िरियल वेक में मीर साहब सां उन जे वालदेन ते, अबनि ॾाॾनि ते ऐं जेको मीरपुर ख़ासि ऐं ख़ासि करे शेर सिंध जंहिंजे सिरिश्त में साईं जन जो तालुक़ु आहे, उहे सॼा किसा रखियासीं। ज़ाहिर थोरे वक़्त में इहा मुख़्तसर ॻाल्हि ई थी सघे थी, पर साईं जन जो वालिद साहब उहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि ॿाहिरि अची वई त उन जे ज़ौक़, उन जे शौक़ु, उन जी इनिशिएटिव ऐं उन जे जदीद हुजणु ऐं उन जे ख़ुदि लटनि पाइण ऐं पघर जे हवाले सां कहिड़ी शइ, उन जा प्रोटोकॉल जेके सभु तव्हां गुज़िरियल असांजी निशस्त में ॾिठा हूंदा। डॉक्टर साहिबु सलाम अलैकुम। वालेकुम। हाणे पाण अचूं था जनाब मीर अमानल्ला टालपर साहब, प्राइमरी किथे पढ़ियो? प्राइमरी असां बल्कि तालीम जे बारे में ॿुधायो। हा, तालीम असांजो जेका पहिरीं त नंढो हुयुसि, अञा स्कूल गोइंग एज कान हुई, पर भले छा चवणु 5 साल जी उमिरि में स्कूल में छॾींदा, त 4 साल जी उमिरि जो हूंदोसि त असांजे वरी पासे में असांजा ईअं सम्झो त मामा ई थियनि मान ॻाल्हि जो, उहो बि यंग हुआ उन टाइम ते। उन्हनि खे वरी उते उन्हनि जो ई काज़ी माना जो अकाउंट्स वग़ैरह संभालींदो, उते उन ज़माने में उनखे काज़ी चवंदा। उहो वरी हुननि खे शाम जो ट्यूशन पढ़ाईंदो। नालो त कहिड़ो, असीं हुनखे काज़ी किटलू करे चवंदासीं। काज़ी किटलू, हा, बसि इहे नंढा ॿार हूंदा हुननि जो उन ते नालो पइजी वियो काज़ी किटलू। सो आउं वञी हुते वेही रहंदुसि ट्यूशन ते। वालदा ॾिठो त हीउ फलाणे टाइम ते डेली गुम थियो थो वञे, केॾा अच्छा गुम थो थियो वञे जो, पोयां परगोर लधी वई थी, वञे केॾां थो, कहिड़ी हरकत हिन ख़ासि टाइम सो चवंदी वञे थो काज़ी किटलू वटि, उते पढ़े थो। ख़ैर वालिद साहब, अच्छा रूटीन वालिद साहब जी इहा हूंदी त माना वालिद साहब 15 ॾींहं उते हूंदो फार्म ते, फैमिली हिते ई मीरपुर सेटल हुई, त वरी हफ़्तो जेको हूंदो मीरपुर ॻोठ, इहा रूटीन हुई। वरी जॾहिं वालिद साहब आयो त वालिदा चयो त हीउ वञे थो पढ़ण जो, हिनखे कोई शौक़ु आहे, वञे थो काज़ी किटलू वटि वञी पढ़े थो, ट्यूशन उहो ॾिए थो, ॿारनि खे पढ़ाए थो, शाम जो टाइम हूंदो अक्सर। वालिद साहब मूंखे चयो त भई तोखे शौक़ु आहे छा पढ़ण जो? हा, पढ़ण जो शौक़ु आहे। पोइ उन ज़माने में असांजी एडमिशन थींदी हुई ॻोठ जे प्राइमरी स्कूल में, ऐं अदरवाइज़ असांजी क्लासिस हूंदियूं, उहो हिकिड़ो टीचर हूंदो, मरीज़ात जो रिटायर्ड टीचर हो, उन अलहदाद नालो हूंदो उनजो, उन ट्यूशन वांगुरु पढ़ाईंदो। पढ़ाई असांजी थींदी हुई जेको मूं ॿुधायो मीर मोहम्मद ख़ान, जंहिं ते हू पग बचे थी असांजी फैमिली जी उन टाइम ते, त उनजो जेको बंगलो हूंदो, त तंहिं ज़माने असांजे ॻोठ में निमुनि जा वॾा वण हूंदा, तमामु वॾा वण, माना हिकिड़ो वण माना इहे सभु जिरेब में पखिड़ियल हुजे, एॾा वॾा। उन जे हेठां ऊन्हारे में तॾो हूंदो, पोइ उन तॾे ते वेठा हूंदासीं। इहो ई सॻिड़ूं फरई, पोइ फलाणूं जेके पुराणा हूंदा, पोइ स्लेट, ऐं पोइ वरी आख़िर में पेन, मतिलबु पर इहा प्रोटोकॉल हूंदा जेसिताईं हीउ पास कंदो त पोइ स्लेट मिलंदी, न त तख़्ती ते लिखिणो आहे। बहरहाल उते असांजी फैमिली जा हूंदा, 2 हुनजा पंहिंजा हूंदा, हिकिड़ो हुनजो पुटु हो, हिकिड़ो भाणेजो हो।
उहे पढ़ंदा प्लस 10-15 तंहिंमें असांजा सौट हूंदा की अज़ीज़ हूंदा छोकिरा नौजवान 10-15 ॼणा असां पढ़ंदासीं ट्यूशन एग्ज़ाम इहा घणो करे माना गर्मियुनि जे टाइम में माना 9 बजे खां असांजो सम्झो स्कूल शुरू थींदो मानी हुते खाइणी हूंदी हुई 5 बजे असां माथ कढंदो वरी घर ईंदासीं मथां सो हाणे बहरहाल उस्ताद खे थियो त हिनखे उमिरि अञा नंढी आहे पर हिनखे शौक़ु आहे पढ़ण जो सो हिनखे पंहिंजी वठो कैंप में शामिलु करियो उस्ताद असां पेश थियसि हुन वटि उस्ताद चयो त पढ़ंदे हा थी पढ़ंदुसि उन वटि हिकिड़ी पटी वांगुरु हेतिरी हुई ज़रे घटि 2 फुट खनि जी ऐं हिकिड़ो ई गोल डंडो हुई माना उहो उन जी साइज़ जो रूल डंडो टाइप जो माना पर ॿई माना माशाल्लाह चिमकंदा पिया माना पुराणा के माना आज़माइलो मूंखे चई त हीअ अथई छिती पटी हीअ अथई जादू जो डंडो हीअ जेकॾहिं तूं पढ़ंदे होशियारु हूंदे त हीअ तुंहिंजा दोस्त जेकॾहिं न पढ़े ॿई दोस्त आहिनि तुंहिंजा अच्छा मां उहो तोखे डिस्टर्ब कोन कंदा जेकॾहिं तो कोताही कई ऐं न पढ़े तुंहिंजा दुश्मन थींदा विढ़ंदे हाणे क़बूल अथई मुंहिंजा हाली क़बूल अलहमदिल्ला उहो मूंखे न डंडो लॻो न उहा पटी लॻी प्राइमरी वारो दौर हूंदो हिकिड़ो असांजो स्कूल माना एग्ज़ाम हो जेको असांजो इतफ़ाक़ सां शाह अब्दुल लतीफ़ स्कूल मीरपुर ख़ासि उते शहर में थियो वरना ॻोठ जा जेके स्कूल आहे पर 5 दर्जा हुते पढ़ियासीं 5 दर्जनि खां पोइ वालिद साहिबु असांखे नूरबंद स्कूल में हैदराबाद में अच्छा दाख़िल थियो साईं अला बख़्श निज़ामाणी छो त वरी वालिद साहिब जो उस्ताद बि रहियो साईं अला बख़्श थियो जे पेटारो खोलियो वालिद साहिब जो उस्ताद बि हो अच्छा उन ज़माने में इतफ़ाक़ सां प्रिंसिपल बि हो हेडमास्टर हो साड़ियुनि जो नूरबंद स्कूल जो तो उन खां पुछे त भई छोकिरा आहिनि तो किथे दाख़िल करायूं कीअं हो रहनि हॉस्टल में कीअं सिस्टम हुजे उहो अॻे भाउ वॾो मुंहिंजो उते उहो पढ़ंदो पोइ हिकिड़ो वरी टीचर आहे हयात आहे साईं असांजो उन वटि मोहम्मद बचल निज़ामाणी मलण जो माना उन जी पंहिंजो हिकिड़ो हाउस बोर्डिंग हुई किराए ते हुई हाउस बोर्डिंग हुई उन में 6-7 निज़ामाणी छोकिरा हूंदा हुननि जी फैमिली जा 2 असीं हूंदासीं माना ॿाहिरि त आउं बि अची वियुसि भाउ अॻे ई उते रहंदो आउं उन्हनि जी अची वियुसि इहा असांजी हिते शुरूआति थी सरकार जो प्राइमरी हाणे तव्हां 6 नूर मोहम्मद हाई स्कूल में पढ़ियो कहिड़ो साल हा इहो 64 थिए थो शायदि 64 हा 64 थिए थो हाणे इहो में हिते वेठासीं त पहिरीं इतफ़ाक़ सां जेका असांखे वञी क्लास में जेका थियो त मूंखे जेका सीट मिली उहा एजाज़ तुर्क सां गॾु मिली डॉक्टर एजाज़ तुर्क सां 6 में 6 दर्जे में उहो बि उते पढ़ियो आहे इहो बि उते पढ़ियो अच्छा वरी मुस्लिम कॉलेज वरी इहो को पोइ मेडिकल ताईं गॾु आयो न पोइ हू वरी आउं बीठसि इलेक्शन में न त मुंहिंजो कुझु मार्कूं रहिजी वियूं मूं रिपीट कयो त हीअ मूंखे हारी अॻिते निकिरी विया अच्छा वरी उहो मदर बलोच सां जेका इलेक्शन विड़ियसि उन में त उन में न उहा पोइ था ॿुधायूं पर 6 खां तव्हांजो क्लासमेट आहे 6 त जेका डॉक्टर हिकिड़ी बैच ते वरी इतफ़ाक़ सां तबियत मिज़ाज बि मिली वियो हुयो ऐं पाड़ू छोकिरा हीअ सॼी फैमिली माशाल्लाह जीनियस आहे होशियारु आहे ॿिया केरु ॿिया मतिलबु हाणे हिकिड़ो फ़क़ीरो हूंदो साटी हूंदो हैदराबाद जे साटी पाड़े जो ऐं मोहम्मद शाह हूंदो गुलाम नबी शाह जो ऐं गुलाम नबी शाह थियो पिथोरे जे पासे गुलाम नबी शाह इन्हनि जी पंहिंजी माना ॼण गादी सुठी माना हिकिड़ी बीठल फैमिली हुई उहो गॾु पढ़ंदो हुओ असां सां ऐं ॿियो मीर मोहम्मद अली टंडे मोहम्मद ख़ान जो वरी इंजीनियरिंग एरोनॉटिकल इंजीनियरिंग में कई पोइ वरी करे जॉइन त कोन कई पर मोहम्मद शाह जी त वरी यंग एज में डेथ थी वई हली एक कार एक्सीडेंट थियो हुन में इहे असां सां गॾु अब्दुल रशीद हूंदो ॿियो हाजी ख़ान चवंदासीं उनखे ॾाढो मूं ॻोल्हियो आहे उहो हथु कोन थो चढ़े असांजो माना हमेशह फस्ट पोजीशन होल्डर हूंदो सेकेंड अॻो अब्दुल रशीद हूंदो हाजी ख़ान शायदि एज में असांखां थोरो वॾो बि हो मॉनिटर बि हो क्लास जो सुठो पढ़ू छोकिरो उहो उन्हनि जी इतफ़ाक़ सां ख़बर न पई त छा अॻिते थियो वञी कहिड़ी फैकल्टी में वियो इहे नाला आहिनि उहा ख़बर न आहे त हाजी ख़ान साहिबु जेको किथां जो हाणे
मूंखे जेका अंदाज़ो बियो त हैदराबाद शहर जो ई हो। अच्छा अच्छा। छो त टंडे वली मामनि जा ॿिया थिया ॿाहिराणी जा छोकिरा उन ज़माने में पोइ मेमण हो? मेमण कोन हो, न। हा भट्टी ज़ात जो। अच्छा। हा पोइ थी सघे थो ई टंडे यूसुफ वारे पासे हिते भट्टियुनि जा ॻोठनि हिते जो हुजे, भट्टी हो ज़ात जो माना। बहरहाल उहे माना असांजा क्लासूं उन ज़माने में स्टूडेंट असां जेके क्लास में हूंदा हुआसीं त 27-28 हूंदा हुआसीं। सेक्शन अलॻि हूंदा, ए सेक्शन, बी सेक्शन, उर्दू सेक्शन, सिंधी सेक्शन, ईअं अलॻि अलॻि। हाणे इहो वञी वञ दौरु आहे न? हा सर, इहो वञण जो दौरु आहे इन में। पोइ इते प्रयास इन में असांजा उस्ताद जेके उन ज़माने में साईं खमीसो ख़ासि करे हूंदो, साईं अहमद अली शाह हो, अली अहमद शाह हो, ॿई सौट हुआ पाण में। हिकिड़ो इंग्लिश जो टीचर हो ऐं ॿियो साईं को शेख साहिबु हूंदो, नालो मूंखे अची वेंदो ज़हन में, उहो वरी असांखे सोशल स्टडी वग़ैरह इहो पढ़ाईंदो। ऐं साईं बालादी साहिबु हिकिड़ो वॾो नालो रहियो आहे, इहो गुलाम सेन इंग्लिश जो। ॿियो सर आयर साहिबु हूंदो। बालादी माना गुलाम सेन बालादी। उहो इंग्लिश पढ़ाईंदो असांजो। और उन टाइम ते बालाजी साहिब जी एज वॾी, पोइ वरी प्रिंसिपल बि थियो मसो ॻाल्हि जो। माण्हू वॾो। हा माण्हू ज़बरदस्त क्लास जा टीचर हुआ, माना ॿार खे ग्रूम कंदा हुआ। पर इते असां जेका उहो छितो पट्टीअ जादू जो ॾंडो उहो हिते माना असांखे फ्री इस्तेमालु थियो पर अरबी जे करे। अरबी हा अरबी माना हिकु मीर, ॿियो अबे ॾाॾे को सिखियव कोन। न पर घणो करे सभई पादर खाईंदासीं। अच्छा। मतिलबु ओवरऑल अरबी हिकिड़ो टोटल डिफरेंट हुई न। पोइ उन में हूंदा साईं साबिर साहिबु हूंदो ऐं ॿियो हूंदो साईं अब्दुल रशीद। साईं साबिर साहिबु वरी पेरेंटल केयर कंदो माना, ऐं उहो वरी क्रिएटिविटी माना डिबेट कराइण या चवंदो त को लिखी अचो, का खणी लिखी अचो। वाह वाह। क्रिएटिव माइंड माण्हू हो माना। बाक़ी साईं ऐं उहो ॾाढी वॾी कान हुउसि मज़ाक जो माना क्लीन शेव माण्हू हो। उहो प्रोग्राम उहो बि असांजो अरबी जो टीचर हो। ऐं साईं अब्दुल रशीद हो, उहो बाक़ाइदे इहो पटा जेके न के छोकिरे जो इहो मूंखे चवंदो बेल्ट कढ पोइ हुन जा सटको। ऐं इंग्लिश में मिड़े हिकिड़े ॿ दफ़ा ॾंडा लॻा सूर तख़्ती ते, उन खां पोइ सुधरी वियासीं हलिया त बाबा हाणे ॾंडे खे बचिणो आहे। तॾहिं त माइट खे जेकॾहिं चइजेसि उस्तादु विढ़े थो त माइट चवंदो त चङो थो वरे, तूं हूंदे ग़लति। हा तूं ग़लति हूंदे। इहा अॼु वारो दौरु कोन्हे उहो अॻे वालिदिन चवंदा तूं ग़लति। हा मार संवार आहे। हा पर उहो वरी उस्तादु जेके हुआ उहो मतिलबु का बेजा माना जीअं अॼुकल्ह त माना ॿारु ट्यूशन नथो पढ़े, पोइ हुनखे कंपाइल करण लाइ ज़ुल्म करे त भई हाणे ट्यूशन पढ़, उन त भई ट्यूशन व्यूशन जा तस्वुर ई कोन माना। पोइ इन में माना बहरहाल 7th क्लास में जॾहिं आयासीं त असां सां हिकिड़ो आलमानी छोकिरो पढ़ंदो, ममताज़ आलमानी, उहो गुज़ारे वियो, इंजीनियर थियो, गुज़ारे वियो। उहो बि इंटीमेट हो असां सां। उहो साईं अज़ीम आलमानी साहिबनि जो सम्झो त सौट जो पुटु हो, भाइटो माना भाइटो थियो। ऐं उहो वरी इन्हनि जी साईं वारनि जे वॾे भाउ जी हिकिड़ी हिते बिल्डिंग वरितलु हुई, काज़ी कयूम रोड खां अंदरि हिते जॻह हुई माना हाउस हो, उते रहंदो। ऐं उन कॾहिं कॾहिं वरी जॾहिं छुटी थींदी त वरी उन सां वेंदासीं, कॾहिं कॾहिं मोकल हूंदी त मिलणु। उते साईं अब्दुल हक आलमाणी जेको सिंधी राइटर हो, सिंधी यूनिवर्सिटी, हा उहो मुस्लिम कॉलेज में सिंधी जो लेक्चरार हो। असां अञा स्कूल में पढ़ंदा हुआसीं। 7th क्लास में माना मुंहिंजो फस्ट टाइम उन सां हिकिड़ो इंटरेक्शन थियो। माना ॿुधोसीं क़ौम छा थींदी आहे, क़ौम परस्ती छा थींदी आहे। असांखे कहिड़ी ख़बर क़ौम छा आहे, क़ौम परस्ती छा आहे। हिन एज में ॿारड़ी में आयासीं, 6th दर्जे में आयासीं, 7 अञा 1.5 साल मस्तु थियो। हैदराबाद जी जेका उन वक़्तु सोशल डेमोग्राफी बग़ैर अजीब ग़रीब हुई। हालत इहा हुई त असां सिंधी सेक्शन में छोकिरा पढ़ंदा हुआ, चांडिया हूंदा, कुरेशी हूंदा, समा हूंदा, मेमण हूंदा, काई रोड जा, पर ॻाल्हाईंदा उर्दू आहे। उर्दू ॻाल्हाईंदा माना असीं जेके ॿारड़ी में आयासीं सिंधी ॻाल्हाईंदा, चवंदा सेक्शन सिंधी में पढ़ो पिया, तव्हां ॻाल्हायो पाण में वेठा ॻाल्हायो, उर्दू में वेठा ॻाल्हायो। माना इहा उन ज़माने में या इवन देन हैदराबाद उन महिल सिंधी माण्हुनि लाइ हिकिड़ी एलियन सिटी हुई। 64 जो ज़मानो, इहो अञा ताईं इहो तहरीकूं ई कोन उभरियूं, इहो दौरु आहे मसइले जो। बहरहाल इहो ॿुधोसीं 7th दर्जे में जॾहिं असीं आयासीं 65 में, त साईं जा वेंदासीं करे करे त ॿुधाईंदो।
वरी उते हिकिड़ो मूंखे ॿुधाईंदो मुमताज़, हिते हिकिड़ो जारो आहे, उते मूर्ति पई आहे माना। सो ॾिसूं त भई मूर्ति पई भई कंहिंजी आहे, जीअं GM सेठ जी आहे। माना सुबुह जो निंड मां उथबो, माना प्रणाम कबो GM सेठ जी मूर्ति सैयद जी मूर्ति खे सलाम करे सलाम वरी कबो, माना ॾींहं जो आगाज़ शुरू कजो। इहो असांजे लाइ त हिकिड़ो ओॾी महिल माना मतिलबु की नई शइ हुई। असां त ॿारड़ी खां आयासीं त न कॉम्परस थी, न ॻाल्हि, न मोड़, कुझु कोन। बहरहाल थोरो टच थियो, ऐं उन ज़माने में ताज़ो हिकिड़ो हंगामा थिया। उन हंगामा जो बुनियादु एक्चुअली इहो हो त सिंध में ॿाहिरीं आबादकारी जेका अचे पई, उन ते को माना जुलूस थियो। उहो थियो बेसिकली इहो हो त अदर प्रोविंसिस जे हवाले सां, इंडिजिनस माना जेके हिते जा उर्दू स्पीकिंग या ॿिया उन्हनि जी न हुई। पोइ उन्हनि अटैक कयो, माना अटैक करायो, इट वॉज़ मैनेज्ड, मूंखे लॻे ईअं थो त इट वॉज़ फस्ट मैनेज्ड हो त वञी सिंधी स्टूडेंट सां विड़ो उर्दू स्पीकिंग खे, हालांकि अहिड़ो को तज़ाद बि कोन हो माना। पोइ इहो बहरहाल असां ॾिठो, उस्ताद असांखे चयो हिननि खे तव्हांखे छुटी ॾियूं था, हिननि खे तिलक चाढ़ी हेठि टिपाए, पोइ वरी मोटी अची वरी क्लासूं पढ़ो। उस्तादनि इहो जेके जुलूस कढी आया, पथराव पिया कयूं, गेट ते अची बीह रहिया, त उस्तादनि असांखे चयो त तव्हां हिननि खे तव्हांखे हींअर ॾियूं था, त इन्हनि खे डोड़ाए तिलक चाढ़ी टिपाए वरी मोटी अची वरी पढ़ो अची। अच्छा, तव्हांखे वरी उस्तादनि पहिरियों असांजो हिकिड़ो कन्फ्लिक्ट, मतिलबु ॿारड़ी जा माण्हू हाणे सियासी तरह हिकिड़ो साईं जा लेक्चर ॿुधासीं अब्दुल जा, मथां खां वरी पहिरीं उस्तादनि चयो हिननि खे थोरो तिलक चाढ़ी खां हेठि टिपाए वरी मोटी अचो, वरी खां टिपाए वरी मोटी अची क्लासिस थिया। मसला इहो पहिरियों दफ़ो असां ॾिठो, देर इज़ सम डिस्क्रिमिनेशन, थोरी डिबेट थी, थोरो ख़बरूं थियूं, उहो हीअ थियो, फलाण थियो। बहरहाल हिकिड़ो नई हिकिड़ी शइ असां ॾिठी जेका हैदराबाद शहर में, उन ज़माने ओवरऑल हैदराबाद में सिंधी माण्हू डिप्रेशन में हो। इहो जेको अर्ली अञा 1 यूनिट तहरीकूं ॿियूं कोन ॿियूं, दिस इज़ मसरूर ईरा, मसरूर पोइ थो अचे अञा, हीअ त 65 जी ॻाल्हि पियो ॿुधायां, उहो थोरो सिस्टम अॻिते थो अचे। त उन में माना इहो पहिरियों दफ़ो असां फील कयो त भई हैदराबाद एलियन सिटी आहे। माना सिंधी माण्हू सां मां उते मज़ाक करणु, मतिलबु उनखे डिग्रेड करणु, सिंधी छोकिरा जेके उते रहंदा हुआ, जेके पुराणा हुआ, उहो पंहिंजी सिंधी ॿोली न पिया ॻाल्हाइनि, त इहा शइ असांखे उते माना फील थी। बहरहाल उस्ताद असांखे इहो दौरु जेको स्कूल जो असांजो, इहो इन बहरहाल थोरी हाफ कुकड माना ॾिठोसीं माहौल हीअ हो। आयासीं मुस्लिम कॉलेज में। हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो, मां तव्हांखे काटण बि नथो चाहियां, रिदम में हले थी ॻाल्हि। उन वक़्त जा उस्ताद छा कंदा असांजे सिंधी शागिर्दनि जे सिंधी न ॻाल्हाइण वारे रवैये ते? ओवरऑल जेसिताईं असीं नूरमंद स्कूल में हुआसीं त रुॻो इहो हिकिड़ो वाक़ियो आहे जंहिंमें हुननि चयो, पर उहो बि ईअं कोन को डिस्क्रिमिनेशन हुई त भई डिस्टर्ब था कनि तव्हांजी पढ़ाई, इन्हनि खे थोरो अॻिते रस्तो ॾेई वरी मोटी अची पढ़ो अची, माना वरी छोकिरा मोटी आया, मतिलबु न सिंधी ॻाल्हाइण जे लाइ न को कोन्हो न कंदा। इवन देन असां वटि उते ॾिसो न, मूं त असां को बि डिस्क्रिमिनेशन कान हुई। 2 सेक्शन हूंदा न, हिकिड़ी क्लास में असीं पढ़ूं सिंधी सेक्शन में पढ़ूं, वरी पासे में ॿी क्लास आहे हुन में उर्दू सेक्शन वारा, को तज़ाद कोन हो, को डिफ्रेंसिएशन कान हुई को। हीअ पहिरियों दफ़ो इंडक्टेड आहे, मतलब सम्झो ईअं थो वञे जॾहिं को लोकल तज़ाद कोन्हे, ॿाहिरियां माण्हू अची कनि, न त उते जा माण्हू कनि जेके उते स्टूडेंट पढ़नि पिया, उहे न पिया कनि। माना हीअ तज़ाद मतिलबु जॾहिं असां वरी कॉलेज लेवल ते आयासीं, स्कूल मां कॉलेज लेवल ते आयासीं, त उते असांखे उस्ताद जेके मिलिया। हाणे मैट्रिक तव्हां कई 69 में? हा, मैट्रिक 69। ठीकु आहे। हाणे हिते मुस्लिम साइंस कहिड़े ग्रेड में पास कयो? सर ग्रेड त हाणे मूंखे सच पुछो यादि कोन्हे, पर मूंखे सचुपचु यादि कोन्हे। न, फस्ट क्लास, सेकेंड क्लास, थर्ड क्लास? आउं मैथमेटिक में कमज़ोर हूंदो हुउसि जनरली, माना छा त हूं बि इंसानी हैत में जेको आहे दिमाग़ जी जोड़ जेका आहे उहा या जोमेट्रिकल हूंदी आहे, न्यूमेरिकल एंड जोमेट्रिकल, या अल्फ़ाबेटिकल हूंदी आहे। के वरी मिक्स ब्रेन हूंदा आहिनि,
त बाय बर्थ आहे ऐं जेको आहे अल्फ़ाबेटिकल माइंड आहे मुंहिंजो। मैथ्स ॾींदो त हुन में सफ़ा छॾो। हुन जो तव्हांखे नंढिड़ो मिसाल थो ॾियां, 9th क्लास में असां हुजूं, हाणे बोर्डिंग में साईं वटि बि रहंदा हुआसीं, मैथ्स जो टीचर बि असांजो हो, उहो वरी असांखे हाणे प्रिपरेशन पियो कराए। उनजो पंहिंजे ॻोठ जो हुनजे हिकिड़ो कज़िन हो, उनजो पुटु बि मुंहिंजो क्लास फेलो हो। गेस पेपर खे ॾींदा हुआ भई 200 सुवाल आहिनि इन्हनि में तव्हांखे ईंदो पेपर ईंदो न तयारी करियो हिननि जी। तयारी हाणे ॾिठई उस्ताद हो न, हाणे हुनखे ख़बर आहे त हिन जो हाल पूरो सारो आहे मैथ में जीअं ॾींहुं वेझाईंदा हुआ त हुनखे वरी 200 मां कई 100 कई। हाणे आख़िरी राति हुन मूंखां टेस्ट वरिती माना त मारो उहो बि निज़ाम धरम हुनखे चई भाणे जेके उब जेको भाणे जो बि थिएसि ते सौट जो पुटु बि थिएसि ते, हुनखे चई हिनखे, उहो होशियारु हूंदो मैथ्स में, हुनखे चई हिनखे थोरो प्रैक्टिस करा। हाणे अची 8 ते बीठासीं, 8 बजे मूंखां वरी टेस्ट वरितई त उन्हनि में आउं पतो पियो वञा। नेठ छा कई, इहो 6 सुवाल आहिनि। हाणे ईअं कोन थी चई त भई इहे ईंदा सुबुह जो, बाबा तूं हीअ पका कर, माना सम्झ त इहे ई ईंदई, सम्झ त। हाणे कढियो ई पेपर सां ई हो माना, पर माना उन ज़माने में इहो थोरा उस्ताद, हाणे उहो मूंखे सपोर्ट करे पियो, पर माना इहो कोन थो ॿुधाए त भई इहो आहे तूं वञी लिखी वञ, चीटिंग कर वञी कर। हाणे इन में जॾहिं वरी मूं एग्ज़ाम कंडक्ट थियो असांजो, त जॾहिं आउं एज़ अ पासिंग मार्क में 34 35 मार्कूं खणी आउं पास थियुसि। इन करे मेडिकल लाइ वञण जो मुंहिंजो रीज़न इहो हो त मुंहिंजो जेको आहे उहो इहे जेके जोमेट्री या पंहिंजो मुंहिंजा जेके आहिनि न्यूमेरिकल्स हुआ, मैथ्स हुआ, वीक हुआ। अल्फ़ाबेट में आउं डिस्टिंक्शन खणंदो हुउसि मसां ॻाल्हि जो। इहो अञा ताईं फाथल आहियूं, अञा ताईं बि मूंखे रस्तो आहे न 10 दफ़ा पुछा कंदुसि, यार इहो कहिड़ो गज़ आहे, यार हिते 8 दफ़ा तूं आयो आहीं। उहो छा आहे त उहो इहा माइंड जी हिकिड़ी पंहिंजी जेकी नेविगेशन आहे, उहा नेविगेशन उहो। हाणे तव्हां मैट्रिक ॾिनी, मैट्रिक ॾिनी थी, उतो निकितो पोइ काॾे विया? वरी आयासीं। हाणे असां माना हुतां खां हॉस्टल खां असीं वांदा थियासीं। हाणे वरी असांजा पेरेंट्स हिकिड़ा अज़ीज़ हुआ रहंदा, उन्हनि जे घर हिकिड़ो कमिरो हूंदो। कहिड़े इदारे में रहियो? हाणे माना गाॾी खाते में, पहिरीं धीराबाद में रहंदा। न स्कूल कॉलेज कहिड़ो? उहो मुस्लिम साइंस कॉलेज। मुस्लिम साइंस कॉलेज। मुस्लिम साइंस कॉलेज। ॾींहं जो क्लासिस थींदियूं हुयूं साइंस सेक्शन जूं, शाम जे टाइम ते वरी आर्ट्स सेक्शन जी। मौला बख्श वारा ॿिया इहे सभु पढ़ंदा हुआ उन ज़माने में, क़ाज़ी सलाउद्दीन वारा इहे ॿिया सही बि पढ़ंदा हुआ। त इहे सभु उन ज़माने में हिकिड़ो सॼी बैच हुई असांजी, हुनमें दोस्त बि हुआसीं, उथण में सभु। त पोइ आयासीं हिन में जे पंहिंजो साइंस कॉलेज में, त इते असां थोरो तहरुक ॾिठो, ज़हनी तरह ग्रूमिंग। उन में जेके उस्ताद हुआ जिन असांखे, साईं अब्दुल हक बि हो, पोइ हुनजी डेथ थी वई इंटेस्टाइनल कैंसर जे करे। उहा त घणो पोइ थी आहे। पोइ थी, पर माना उहो बि हो। हाणे उहो अॻे कुझु लेक्चर ॾिनल, हाणे त असीं बाक़ाइदे हुनजी साम्हूं बीठा, उहो अची लेक्चर ॾींदो, माना सबक़ु खणी वेंदो हेॾां, सिधो फिराए गिराए वरी वञी उते ॿियारींदो। मथां खां वरी साईं आलमचंद हो असांजो, इहो वरी असांजो ज़ूलॉजी जो हो लेक्चरर, इन सां सलामकोट सां जो तालुक़ु हो। ऐं उहो बि मतिलबु सॼो उनजो लेक्चर सॼो ॾींहुं इन ई हिसाब सां माना। ॿियो साईं ज्ञानचंद हूंदो, फिज़िक्स जो हूंदो माना, उन जो बि रुझान माना इन पासे। पर उस्ताद असांजा महिनती बि हुआ, इहे जेके लेक्चरर हुआ, माना उन्हनि जहिड़ो हिकिड़ो को कंहिं काज़ लाइ सपोर्ट कंदा हुजनि। पोइ असांखे थोरो त अॻिते हलियासीं, थोरो शौरी तरह जॾहिं थोरो पाण हिते जी यूनियन पॉलिटिक्स में इन्वॉल्व थियासीं, ॿियासीं, ॾिठोसीं माना, त उस्तादनि जो जेको हुते रवैयो आहे त भई हीअ आम उस्ताद न आहिनि, माना माना हिननि जे ज़हन में को काज़ आहे। पोइ वरी एक्सप्लोर कयोसीं त भई इहो छा थियो हुयो हुनजो। त पोइ असांखे थी त भई साईं पंहिंजो मोहम्मद उमर मेमण, साईं रबनू सारे जो, साईं शमसदीन मेमण, उहे हॉस्टल जो इंचार्ज हो, ऐं साईं अब्दुल हक, इहो सॼी हिकिड़ी टीम हुई। ऐं इहा टीम उन ज़माने में सिंध यूनिवर्सिटी मां मुक़ररु कई वई त तव्हां वञो, हिकिड़ो त कम से कम अहिड़ो कॉलेज आहे जंहिंमें सिंधी स्टूडेंट्स खे फुटेज मिले। छो उन ज़माने में हिकिड़ो हूंदो हुयो फेडरल साइंस कॉलेज, वञूं ॾिठो न, इन करे ओपन हुई एडमिशन।
एडमिशन उन में बि सॼो सिंधी माण्हू इहो ॿारड़ी में आया उन्हनि सां अप्रैल फूल कराइणी करणु तमामु घणो होशियारु नशो कारी मोरी ते बि सॼो उन्हनि जो गवर्नमेंट स्कूल इहो कॉलेज ते मुस्लिम कॉलेज में बि इहो हो पोइ उन ज़माने में मतिलबु असां ॾिठो त काफ़ी स्टूडेंट्स हुआ जेके साइंस ग्रुप में हुआ के थोरा घणा आर्ट्स ग्रुप में हुआ उन्हनि अॻिते हली सची कई उन्हनि में उनमें मरहूम मोहम्मद हसन पंवर रोड एक्सीडेंट में गुज़ारे वियो वरी त असांखे हिननि माना असां एज क्रॉस करे वियासीं हिननि असांखे हुतां मोटिवेट करे इन कॉलेज में रखो त ॾंढाई ग्रुप अचे त हू जेको ॿियो ग्रुप आहे उनखे भॼाए छॾियो कीअं सिंधी शागिर्दनि जो उहो असांखां सीनियर हुआ असांजी भेण जेको न असांखां सीनियर आहे हाणे इहा मुस्लिम साइंस कॉलेज आहे इहो ग्रूम थिए थो हितां निकिरे थो पोइ इहो मसरूर वारो जहिड़ो थिए थो पंहिंजो अब्दुरहमान साहब वारो या होॾां डॉक्टर अफ़गान हाणे इहो सॼो हिकिड़ो क्लब हो इन क्लब जी जेका इहो हुई त जेका जितां रिक्रूटमेंट सेंटर आहे हैदराबाद जो कम अज़ कम हिकिड़ो त कंट्रोल करियो फीडर उहो थियो ऐं इहे जेके स्टूडेंट विया पोइ यूनिवर्सिटी में विया होॾां विया इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में विया कॉलेज में उते वञी हुननि अॻुवाणी कई ऐं उते पोइ हितां ई वरी अॻियां जागृता जेका स्टूडेंट मूवमेंट जी या दानेश्वरनि जी इहा सॼी जॻह निकिरण जो वॾो सबबु इहो हो असांखां अॻु में मामी यूसुफ लिकारी वारा नवाब यूसुफ वारा हुआ मसूद नूरानी वारा जाम साकी वारा लाला कादर वारा इहे ठीकु ठाकु हिकिड़ी बैच हुई जेका असां पीरज़ादे वारा इहा असांखां काफ़ी सीनियर हुआ डॉक्टर कामिल राजपर डॉक्टर कामिल मेडिकल में हा इहे जेके आया पोइ के मेडिकल कॉलेज में कर्नल नजीब कहिड़ो मजबूर कयूं जो हू बि माना हथु कढी वियो त उते बि जहिड़ो थी वियो यूनिवर्सिटी में बहरहाल पोइ इहो कंफ्लिक्ट अॻिते हली ॾिठो हूंदी आहे भाउ ॿरे किथां पई पोइ उन भाउ खे उजाइण लाइ इहो अब्दुरहमान साहिब जी ट्रांसफर जो मसइलो हितां खां हसन अली अब्दुरहमान शेरी रहमान जो पीउ इहो हितां खां माना इहो शुरू थियो त हीअ जेका सॼो टांडो आहे हितां दुखे हिननि खे बंदि करियो बहरहाल उहो जेको टांडो दुखी हो त दुखी हलियो ऐं पोइ उन हली या तव्हांजी अॻियां जेके बि तहरीकूं उन ज़माने में वाइटल तहरीकूं उभरियूं उन में इन शइ जो रोल ठीकु थियो हाणे पोइ वरी अचूं था इंटरमीडिएट कई आहियूं उन में हाणे इन में वरी स्टूडेंट पॉलिटिक्स तॾहिं हुई यूनियन जी पर उन ज़माने में स्टूडेंट यूनियन पॉलिटिक्स जेका हुई उहा घणो करे जेके होशियारु स्टूडेंट्स हूंदा उहे ई पार्ट कंदा ऐं माण्हू मसइलनि जे लाइ हूंदी मसइलनि लाइ हूंदी सियासत न हूंदी सियासत न हुई थोरो इंटरफेरेंस असांजे दौर में थी उनखां अॻे कोन थियो असांखां अॻे जेका बेचे डॉक्टर शफ़क़त थियो जनरल सेक्रेटरी अब्बासी अव्हांखां हिकु साल सीनियर माना सीनियर कोन हो माना वरी आऊं हिकिड़ो न वरी हू गॾियो वरी क्लास फेलो थियो अच्छा वरी हिते थियो हा सिंध मेडिकल कॉलेज में वरी रेस्टिकेट थियो इहो थियो वरी उहो थी वरी वञी गॾियासीं एजाज़ वारा अॻिते निकिरी हलिया असीं वरी गॾिजी वियासीं हलिया बहरहाल हिते हुनजी उहा बैच हुई उन में इहा मुख़्तियार चांडियो उहो वरी वापडा में इंजीनियर हाणे रिटायर्ड हयात आहिनि दोस्त आहिनि सभई उहो माना प्रेसिडेंट थियो डॉक्टर मंज़ूर मेमण इहो जॉइंट सेक्रेटरी जेको इहा चाइल्ड स्पेशलिस्ट आहे अंकल सिया में हिते कंसल्टेशन करे थो ऐं इहा बैच हुई उन में मूंखे कयूं थाफिल मेंबर माना ऑफिस मंज़ूर मेमण उहा जेको साले साहिब जो हा नाठी हो इहो हॉस्टल में बि गॾु हूंदा हुआसीं छो त आऊं कुझु वक़्तु उते जेका असांजा अज़ीज़ हुआ उन्हनि वटि उते रहियसि पर पोइ घणो करे आउं हॉस्टल ई रहंदो हुउसि हॉस्टल में सभु दोस्त हूंदा पढ़ाई वढ़ाई जो माहौल हूंदो त पोइ वरी आउं प्रिफेर कंदो हुउसि हॉस्टल में थी सभु दोस्त हूंदा हिते रहंदासीं बहरहाल इहो माना हिन थी मूंखे हिन थाफिल मेंबर कयो ऑफिस सेक्रेटरी बहरहाल इहा बैच हुई हुन खां पोइ वरी सेकेंड यूनियन जी इलेक्शन आई उन में आउं बीठसि प्रेसिडेंट जे लाइ ऐं वरी जेके बि लेफ्टिस्ट नेशनलिस्ट ऐं जेके बि हुआ उन ज़माने में उन्हनि सभिनी खणी मूंखे कंसाइज़ कैंडिडेट कयो शाहमान शाह वारा उन टाइम ते वर्क ते आया रोशन जे वारा वर्क ते आया ऐं ॿियूं बि जेके वरी उन वक़्तु पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेके बि तंज़ीमूं हुयूं उन्हनि सभिनी जेको आहे मूंखे मूं ते हुयो हू सपाफ में हो केरु ऐं ओॾीमहिल कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में कोन हुउसि तव्हां ख़ुदा जे दस्ते में जिते रोशन ख़्याल पॉलिटिशियन
या लेफ्टिस्ट क़ौम परस्त सभु तव्हां सां गॾु सभु गॾु आहे। ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु केरु बीठो? मुंहिंजे ख़िलाफ़ु 2 कैंडिडेट हा। आहे। हिकिड़ो गुल मेमण जीअं हींअर ओशनोग्राफी में माना पोइ तव्हां यूनिवर्सिटी मां पढ़ियो, हाणे तो इस्लामाबाद आहे, सेटल्ड आहे इस्लामाबाद, अञा ताईं कॉन्टेक्ट आहे, त उहो बि हो। ऐं मज़हर बलोच सपाफ जे तरफ़ां फस्ट टाइम हुई जो। मज़हर बलोच केरु आहे? मज़हर बलोच उहो जेको पोइ बेनज़ीर जो जेको सिक्योरिटी इंचार्ज हो, अच्छा, जेको जंहिंजी डेथ थी, मरण ताईं जेको PSF संभालींदो हा यूथ था इहो। हा हा, इहो मतिलबु हो त कदावर जेको कदावर समझो जहिड़ो हा, कदावर हा। दोस्त पोइ दोस्त, पर उन ज़माने में बहरहाल इहो इलेक्शन में असां 3 कैंडिडेट जो मुक़ाबिलो असांजे विच में हो। ऐं पहिरियों दफ़ो इहो आहे त जतोई साहिबु फॉर 3 डेज़ सर्किट हाउस में कैंप कई अची, माना गुलाम मुस्तफ़ा जतोई एज ए चीफ मिनिस्टर कैंप कई। सन कहिड़ो आहे इहो? सन इहो ॾिसो तव्हां 69 में हीअ 72 जी ॻाल्हि, 69 में मैट्रिक कई ऐं 70 71 में तव्हां 72 जी ॻाल्हि आहे। हीअ 72 72 जो पोइ मूं 73 में उन में ऐं मतिलबु 73 में मूं एग्ज़ाम ॾिनो, पोइ 74 में असांजी जेका सिलेक्शन थी मतिलबु त जतोई साहिब इहा माना कैंप फस्ट टाइम इहा कैंप कई। ऐं उन कैंप में पहिरियों दफ़ो इहो ॿुधण में आयो त कुझु परमिट्स हलिया। ठीकु थियो। हा, माना उहो परमिट तॾहिं छाजा मिलंदा? साईं कोरोला ऐं मज़दा 303 मज़दा जो मॉडल हो, कार ऐं कोरोला कार। हाणे मज़दा ते जेको आहे उन ज़माने में माना ओन मिलंदी जेका ओन, अॼुकल्ह ओन था चवनि हुनखे, 5000 न 3000, ऐं हुन ते जेका हूंदी हुई कोरोला ते 5000। अच्छा, त इहा माना तव्हांखे जे परमिट मिले थी, इन में रोशन जे गाॾी था वठो, हुसैन शाह बुखारी, इहा सभु माना जे गाॾी था वठो त तव्हांखे उन कंट्रोल प्राइस सेल करे छॾींदा न, पर मिलंदी जे वठो था त कंट्रोल प्राइस ते उहा माना हीअ 47 हले मतिलबु 1000 हुई ओॾी महिल मार्केट वैल्यू हुननि जी कोरोला जी मूंखे यादि आहे। ऐं कंट्रोल प्राइस में शायदि 40 हुई या केतिरी हुई, बहरहाल एतिरी। ठीकु आहे, पर ही वरी उहो ओन वठंदा 5000 ऐं 3000 ते परमिट पोइ वरी उते सेल आउट थी वेंदी। पर स्टूडेंट सपाफ हाणे ठहे पई, सपाफ हाणे ठहे पई, ऐं पॉलिटिक्स में पैसो अचे पियो। इहा असां पहिरियों दफ़ो ॾिठो या ॿुधोसीं ॻाल्हियूं, हुन खां अॻे तसवुर ई कोन हुई स्टूडेंट पॉलिटिक्स में एतिरो इंटरफेरेंस थींदो। इहा असांजी इलेक्शन में माना पहिरियों दफ़ो स्टूडेंट यूनियन पॉलिटिक्स में जेका हिकिड़ी प्योरली हिकिड़ी एकेडमिक पॉलिटिक्स हुई, उन में सियासत इन थी बाज़ाब्ता। 7 वोटनि तां मूंखां मज़हर बलोच विन कई। अच्छा, खटियो मूंसां ॻाल्हियूं न, पर तव्हां सही सभु जो गॾु आहे त बि उहो खटी वियो छो? सरकार वॾी सिर गॾु हुई, हींअर बि त इहो 47 कयव छा? 47 39 45 न हुननि छा कयो हूंदो? पैसा हलाया हूंदा, इन्फ्लुएंस पालियो, पैसा पालिया। ऑर्गेनाइज पार्टी ने वॾी पावर में वेठी हुई, नई एडमिनिस्ट्रेशन सभु नई पार्टी हुई। ऐं हुननि खे इहो ख़बर हुई त हीउ जेको मुस्लिम साइंस कॉलेज आहे इहो त ॾियो विझामंदो ॿरंदो हितां, इहे छोकिरा हितां था निकिरनि यूनिवर्सिटियुनि में। पोइ तव्हां ॾिसो न, जेके बि इहे हितां स्टूडेंट मुस्लिम साइंस कॉलेज जा निकिता, इन्हनि ते तव्हां वरी सॼो वञी स्टडी करियो त पोइ अॻिते जेका बि पॉलिटिक्स आई आहे, चाहे सपाफ जी हुजे, हाणे इहे सभु आहिनि साईं, पंहिंजो जेके गाज़ी सलाउद्दीन ॿिया इहे सभु मौला बख़्श चांडे वारा, मज़हर वारा, इहे डॉक्टर शफ़क़त ॿिया सभु आहियूं त हितां जी माना इहा पैदावार। पोइ इन्हनि जी पंहिंजी वरी हिकिड़ी पॉलिटिकल अॻियां हर के पंहिंजी वञी क्षमा ॿारी को कहिड़े हिसाब सां कहिड़े हिसाब सां। बहरहाल उहा एग्ज़ाम थिया, हुनमें मुंहिंजो मार्कूं घटिजी वियूं हलियूं, पोइ वरी मूं रिपीट कयो, हीअ अॻिते निकिरी हलिया। पोइ तव्हांखे डॉक्टर थियणो हो? डॉक्टर इन करे थियणो हो जो मैथ में कचा न, हिकिड़ो 2 कंपलशन, हिकिड़ो त मैथ्स रच पियो उनमें, ऐं इन करे मुंहिंजो हाणे साइड अहिड़ी वठी जेका अल्फ़ाबेटिकल हुजे, त वरी डॉक्टरी सुजी पई। ॿियो इहो हो त हाणे असांजो सॼो आयासीं त तव्हां हीराबाद में रहंदा हुआसीं, पंधु ईंदा हुआसीं, तव्हां वरी पंधु वेंदा हुआसीं, आमिल कॉलोनी में माना जाइ हूंदी, माना मसवाड़ ते जेका बोर्डिंग हुई असांजी। हाणे इन में ईंदा हुआसीं तॾहिं इस्पताल खे क्रॉस करे ईंदा हुआसीं। ठीकु थियो, वरी क्लास मां वेठा हूंदा हुआसीं तॾहिं बि इहा ॾिसंदा हुआसीं होॾां। डॉक्टरनि जी इज़त तमामु घणी हूंदी आहे। अछो साईं अपरन पियो आहे, वरी स्टेथोस्कोप लॻो पियो आहे, उहो जितां मटिबो सभु बा मुलाइज़ा होशियार फैसिनेट कयो हुन शइ तव्हांखे। हा बसि 2 कंपल्शन आहे न, हिकिड़ी मजबूरी हुई, ऐं ॿिए पासे माना
वरी इहो त अट्रैक्शन हुई मथां रिस्पेक्ट हुई डॉक्टर जी घणी त इहे ॿ शयूं जेके आहिनि न सो उन्हनि माना कंपेल कयो त मेडिकल तव्हां वञिजे पोइ बहरहाल 74 में असांजी थी एडमिशन। हाणे तव्हां जिन सां थियो त मशहूरु के शागिर्द गॾु पढ़िया? हा डॉक्टर असांजी जेके पहिरीं जेका बैच हुई न उहा असां खां अॻे बि बैच वॾी हुई पर असांजी बैच मंगे 650 स्टूडेंट्स हुआ। 650? हा जंहिंमें मेजॉरिटी मेल स्टूडेंट्स जी हुई, फीमेल रेशो घटि हो हुन ज़माने में, पर माना हाणे एतिरा हुआ जो ॻणिया केतिरा। अच्छा। ते जेके रिनाउंड आहे जीअं पंहिंजो डॉक्टर अवेस आहे आर्थोपेडिशियन आहे इहो असां सां गॾु हो, ऐं डॉक्टर रहमान अंसारी जो अंसारी साहिब जो भाणेजो हो उहो बि आर्थोपेडिशियन आहे उहो हो, कार्डियोलॉजिस्ट ही मेमण पंहिंजो हिकिड़ो फेरोज़ न फेरोज़ असां खां सीनियर हो हुन खां छो 16 की 17 ते डिप्लाई मेमण असां सां गॾु पढ़ंदा हुआ हुन ज़माने, इम्तियाज़ वारा ॿिया थिया दोस्त त डॉक्टर गाजन मस्तोई शफ़क़त बि पोइ वरी हुतां फिरी उहो बि अची असां सां हेठि अची गॾियो, पर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा अंसारी जेको पंहिंजो गनी अंसारी बहरहाल काफ़ी सुठी वर्सटाइल हुई बेंच हुई, ऐं ॿियो नजीब अंसारी जेको जंहिंजो मर्डर थी वञे हलियो सुठो छोकिरो असांखां उहो बि गॾु पढ़ंदो हो, पोइ वरी सीनियर थी वियो हलियो। पोइ पहिरीं जॾहिं मुंहिंजी एडमिशन पे थी त हुनखे चयो मुंहिंजे लाइ हीअ त साईं अप्रैल फूल बि थींदो पोइ फिराणो थींदो हीअ थींदो त हाणे सारा ॻोल्हणा पिया त कोई सीनियर आहिनि उन्हनि सां अॻु वटि ॻाल्हाइजे मुका हुते, पर सोशल लाइफ रही त पोइ इन करे आऊं हिननि मसइलनि खां बची वियुसि। नजीब चयो गॾिजी था हलूं मूंसां गॾु सभु हुते दोस्त वेठा। पाण मेडिकल घणा साल हली? मेडिकल सर असांजी छा त उहो या मथां तहरीक शुरू थी वई भुटे साहिब जे ख़िलाफ़ु। अच्छा 77 में? 77 वारी त 2 साल सॼी एकेडमिक जेका सिंध सॼी जी लेट थी वई हली, पोइ इन जे करे असांजी वञी जेका फाइनल ईयर असांजो जेको थियो उहो थियो 1980 में। 1981 में असांजो हाउस जॉब थियो माना, पोइ 1982 में असांजी कमीशन थी, कमीशन में खां जी रिज़ल्ट असांजी आई फरवरी 1983 में, ऑर्डर असांजा थिया मार्च 1983 में। फस्ट मुंहिंजी जेका जॉइनिंग हुई त माण्हुनि सिफारिश पिया कराई त हेॾां वञे मुंहिंजो हाणे जिते मोकिलिनि। उन ज़माने में डॉक्टरनि जी अञा इज़त हुई, सेक्रेटरी सॾाईंदो हो, सेक्रेटरी पुछंदो हो बाबा किथे तुंहिंजी डिज़ायर आहे, मुंहिंजो सर जिते तव्हांजी वेल हुजे। उल्हास में मूंखे मुंहिंजो होम डिस्ट्रिक्ट हो इन करे मुंहिंजी उमरकोट मुंहिंजो फस्ट ऑर्डर उमरकोट जो, पर नियत हुई वापसि अचण जी, मैरिज थी वई हली, ॿार हिते सेटल्ड आहे त मूंखे वरी वापसि वञिणो हो। पोइ उन ज़माने में ट्रांसपोर्ट जा वॾा मसइला हुते जिते लाजमल शहर उमरकोट को रहंदो उते ॻोठ वेझो हो ज़मीनदारी वारो, त वापसि आउटबेक करणी पवंदी, कचा रस्ता हूंदा गाॾी ते, त पोइ वरी मुंहिंजी कोशिशि हुई त वापसि अचां। मूंखे हो पोस्ट ग्रेजुएशन जो शौक़ु हो, वापसि अच मुंहिंजी एडमिशन थी तंहिं ज़माने में अहद यूसुफ थियो मिनिस्टर, ट्रांसफर जे लाइ भोपाली साहिबु गॾु हो, अता मोहम्मद मरी शाहज़ा मरी जो वालिद उहो गॾु, ऐं मुनवर ख़ान मीर मुनवर टालपुर, हा इहे गॾु, तॾहिं हीअ 3 तलवार वटि हिते इहो जेको कंहिं ज़माने इस्माइल राव वटि पोइ अक्सर मिनिस्टरनि वटि रहंदो आहे, त इहो बंगलो हुजे सो हाणे मूंखे गॾु खयों, हलूं था सिधा सभु टई अहद यूसुफ अञा बेड ते सुतो पियो हुजे, हीअ विया हाणे सभु कुझु सुञाणे त उहो त सभु प्रोटोकॉल में त आहे। सैयद साहब कहाँ है, सैयद साहब कहाँ है, अहद यूसुफ खे चवंदा सैयद साहब कहाँ है, सैयद साहब अंदर कमरे में, हीअ दरवाज़ो खुलियो पियो, सीधो हलिया विया, भाई हमें ढूंढ के थक गए, डॉक्टर साहब हमें बैठने नहीं दिया, अभी ऑर्डर निकालो। सो इतनी हुजत भी घणी कयूं, यार डॉक्टर के सामने तो थोड़ी इतनी तो भाई ये हमें नहीं छोड़ता तो हमें आप तुम्हें कहाँ छोड़ेंगे। बहरहाल मुंहिंजो ऑर्डर थी वियो हुयो
तॾहिं हिते चीफ सेक्रेटरी न हेल्थ सेक्रेटरी हो, पोइ वरी चीफ थियो सिद्दीकी साहिबु प्राबली शायदि सईद सिद्दीकी सही सिद्दीकी, पोइ हुन सां हेल्थ सेक्रेटरी हो, पोइ वरी थियो चीफ सेक्रेटरी थियो। बहरहाल मुंहिंजो ऑर्डर थियो LMC में एज ए चेस्ट मेडिसन सईद सिद्दीकी बि हैदराबाद जो हो। हैदराबाद, हा, गुड ऑफिसर। हा, मां ऑफिसर क्लास गुड ऑफिसर। ज़बरदस्त। उन टाइम ते मतिलबु हीअ सभु माण्हू ठीकु आहे। अॼु जो सुबुह मतिलबु 22 माण्हू कोन हो, मतिलबु इहे सभु उन इन्वायरमेंट कुझु ठीकु हुई। इहे शयूं पोइ ख़राबु थियूं आहिनि आहिस्ते आहिस्ते, उन एतिरी कोन हुयूं। ऐं डॉक्टरनि जी रेस्पेक्ट हुई मतिलबु ॻाल्हि। बहरहाल पोइ वियसि त मोरियाणी साहिबु उन वक़्तु हुजे प्रिंसिपल बि हो, मेडिकल सुप्रीडेंट बि हो, डॉक्टर खलील मोरियाणी, इरशाद मोरियाणी, इरशाद, हा, बशीर मोरियाणी साहिब जो ब्रदर ब्रदर। ऐं उस्ताद बि रहियो मेडिसन में असांजो। मोर इतफ़ाक़ सां हाउस बि हुन वटि कयो ऐं भाईंदड़ माण्हू हो, केयरिंग हो। सो मूं जॉइनिंग कई त ॻाल्हाईंदो मन शिकारपुरी, हा, मन पोइ किथे भला जॉब कंदी। मूं चयो मूं पोस्ट ग्रेजुएशन करणी आहे, हाल फ़िलहाल ते रजिस्ट्रार थियो, मूंखे मेडिसन में आहे ख़्यालु। मन हाणे करे मूंखे पहिरीं त मूंखे कैजुअलिटी डिपार्टमेंट जामशोरे में एक्सीडेंट थियनि था सुपर हाईवे ते, ऐं कैजुअलिटी जो त उहो आई कोन्हे बंदोबस्तु। हिते था अचनि, हिते अॻे रश लॻी पई आहे, मेजर एक्सीडेंट था थियनि हेॾां। इहो डिपार्टमेंट मूंखे सेट करे, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। अॼु पोइ जो ईअं लॻासीं हुते, त पोइ आउं जेको ई थ्रू आउट इंचार्ज कैजुअलिटी, माना उहो तव्हां खोलियो? उहो मूं खोलियो, जामशोरे जो। जामशोरे, हा, अञा पोइ त मथे पायोनियर जी जॻह तख़्ती हूंदी लॻियल, त उन में अञा नालो आहे मथां। पोइ उते यको टाइम मां उते ई रहियुसि। 7.5 साल मुंहिंजी सर्विस हुई, 7.5 साल उते रहियुसि। वालिद साहिबु इन करे छॾियो 84 में एग्रीकल्चर में कर। उन ज़माने में 5.5 कलाक मूंखे लॻंदा हितां खां उते ॻोठु वञण में। पोइ घणी भेड़ूं मिंथूं कयमि त हाणे ॿार हिते नंढा आहिनि, फैमिली आहे, हीअ आहे, ऐं आउं ॿई कमु कोन थो करे सघां। कुझु न हयाती में, माइट जी हयाती में माण्हू सिखंदो त ठीकु आहे, न त इहो सुभाणे तव्हां जेकॾहिं किरंदव त ॿिया वरी तव्हांखे थोरो धिको ॾेई छॾींदा। माइट जॻह किरंदो त माइट उथारे सहारो ॾींदा, सहारो ॾींदो। इन करे इहा शइ करणी, ॿई शयूं तोखे गॾु करणियूं। 7.5 साल माना विदाउट एनी नागो मूं को बि माना मुंहिंजो हॉलीडे मिस कोन कयो। ऐं त अकेलो ड्राइव करे वेंदो त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जो कोई इशू ई कोन हो मूंसां ॻाल्हि। बहरहाल आउं वेंदो हुउसि, वरी हिकिड़ो ॾींहुं रही, वरी आउं राति जो हुतां जेको आहे सो 3 बजे 4 बजे निकिरंदो हुउसि, सुबुह जो ईंदो हुउसि। मूंखे 8 बजे वरी ड्यूटी जॉइन करणी हूंदी। हफ़्ते वेंदा? हफ़्ते को नागो कोन कयो, मतिलबु इन में रिस्पॉन्सिबिलिटी खईं त पोइ वरी उनखे निभायो। माना बसि पोइ इहो असांजो सर्विस जो दौर। पोइ वरी आउं सिटी में आयुसि, सिटी जो इंचार्ज थियुसि। 91 में वालिद साहिबु चयो त न, अञा तूं कंटिन्यू सर्विस न छॾ। मूं चयोसीं हाणे हिकिड़ो या मूं पोस्ट ग्रेजुएशन त कान कई, हाणे ऐं टू बी रियलिस्टिक सेल्फ एक्चुअलाइज़ेशन में मूंखे हाणे कोई हिकिड़ो प्रोफेशन जॉइन करिणो, या हिन मां हथु कढां ऐं हुन में वञा। हुन में त न वञी सघियुसि। हाणे वञी हिकिड़ो कंसल्टेंट थी विया या सरकारी मुलाज़िम थी विया। तंहिंखां बहितर आहे त एज़ ए सेल्फ एक्चुअलाइज़ेशन मां हाणे एग्रीकल्चर खे टाइम ॾियां। बसि पोइ 91 जे एंड में आई रिज़ाइन फ्राम सर्विस। हालांकि दोस्तनि सभिनी चयो यार 2 सालनि 2.5 खां पोइ तोखे हेल्थ ग्राउंड ते रिटायरमेंट मिली वेंदी, हली उहो बेनिफिट तो छॾी। मुंहिंजो हाणे छॾणी आहे त पोइ छॾणी आहे। मां इहा असांजी सॼी जेका आहे पूरी थी एजुकेशन लाइफ तारीख़। नाज़रीन, डॉक्टर मीर अमान अल्लाह टालपुर साहिबु कीअं पढ़ियो, कीअं कढ़ियो, ऐं किथे किथे छा ॾिठईं, कहिड़ा तज़ाद हुनजे उभरंदे, ऐं आख़िर में जामशोरे में जेका कैजुअलिटी आहे उनखे ठाहिण वारनि पायोनियर्स मां हिकु बणियो। पर वालदेन उनखे हिकिड़ी सलाह इहा ॾिनी त वरी बि ॿारु किरंदो त पीउ उनखे सहारो ॾींदो, ऐं वालदेन न हूंदा त ॿिया वरी धिको ॾींदा। इन करे तूं ज़रात ऐं डॉक्टरी ॿई गॾु कर। ॿई जीअं त हिक ॿिए जे बिल्कुलु उबतड़ पेश आहिनि ऐं पंधु इलाही हो। इन करे मीर साहिबु हिकिड़े ॾींहुं फ़ैसिलो करे सरकारी नौकिरी छॾी ऐं पंहिंजी अबाणी नौकिरी खे, ज़मींदारी खे लॻी वियो। ज़मींदारी में उन छा कयो, कंहिं ॿी कचहरी में साईं सां ॻाल्हाईंदासीं। लीडर TV ॾिसंदा रहो। डॉक्टर साहिबु, पाण वरी ईंदड़ कचहरी में ॻाल्हाईंदासीं तव्हांजी ज़रात ते।
पर ज़रात त अञा पोइ थी अवल त सियासत तव्हां हिसाबु सॼो उन ते इहो पाण वॾो ॻाल्हि- सफ़र आहे। सफ़र आहे। नाज़रीन, लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी ऐं असीं चाहियूं था त हिन पाकिस्तान जे सभ खां संजीदा चैनल खे जिते किथे मुतारफ़ करायो। अवाम जेके बि माण्हू ॿी रमाला आहिनि, जेके बि माण्हू चाहिनि था त कुझु पंहिंजे पंहिंजे शोबे में कजे ऐं बहितर कजे ऐं पायोनियर थिए, उहे असां वटि अचनि, असां वटि इंटरव्यू ॾियनि, असांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि, जीअं अवां जे ॻाल्हियुनि मां ॿिया माण्हू हिकिड़ी ख़ुदि वॾी कहाणी ऐं वॾो यादगार बणिजी वञनि। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी।